आगा के वहाँ अहम ख़बर है। अपोजिशन लीडर शहबाज शरीफ चयो आहे त सूमर ते को गैर आइनी अमल वर्जाए वियो त पोइ हर हरबो इस्तेमालु कयो वेंदो ऐं दमादम मुस्तक़िल अंदरि थींदो। बिलावल भुट्टो जो चवणु आहे त असेंबली जे ईंदड़ सेशन में इमरान ख़ान अॻूणो वज़ीर आज़म बणिजी वेंदो। वज़ीर आज़म मुक़ाबले खां भॼी रहियो आहे। हीउ कहिड़े क़िस्म जो कप्तान आहे जेको पिच छॾे भॼी रहियो आहे। वज़ीर आज़म ऐं स्पीकर गैर जमहूरी आहिनि। मौलाना असद जो चवणु आहे त पार्लियामेंट में आइन कानून ऐं ज़ाब्तनि जी भञकड़ी कई वई आहे। स्पीकर जेका ॻाल्हि कई आहे उहा इमरान ख़ान जी ज़ाती नौकर जी हैसियत सां कई आहे। अपोजिशन लीडर शहबाज शरीफ जो चवणु आहे त सूमर ते को गैर आइनी अमल वर्जाए वियो त पोइ हर हरबो इस्तेमालु कयो वेंदो ऐं दमादम मुस्तक़िल अंदरि थींदो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त असेंबली जे ईंदड़ सेशन में इमरान ख़ान अॻूणो वज़ीर आज़म थी वेंदो। वज़ीर आज़म मुक़ाबले खां भॼी रहियो आहे। बिलावल जो चवणु आहे त हीउ कहिड़े क़िस्म जो कप्तान आहे जेको पिच छॾे भॼी रहियो आहे। वज़ीर आज़म ऐं स्पीकर गैर जमहूरी आहिनि। मौलाना असद जो चवणु आहे त पार्लियामेंट में आइन ऐं कानून ऐं ज़ाब्तनि जी भञकड़ी कई वई आहे। स्पीकर जेका ॻाल्हि कई इहा इमरान ख़ान जे ज़ाती नौकर जी हैसियत सां कई आहे। राब्तो कयो आहे इस्लामाबाद में आवाज़ टीवी जे ब्यूरो चीफ क़ुर्बान बलोच सां। क़ुर्बान आगाह कजो, अपोजिशन अॻवाननि पार्लियामेंट हाउस ॿाहिरां ॻाल्हियूं कयूं आहिनि। छा चवणु आहे अपोजिशन अॻवाननि जो? कहिड़ी हिकमत अमली जोड़ी वई आहे? क़ुर्बान आगाह कजो, अपोजिशन अॻवाननि पारां कहिड़ी हिकमत अमली जोड़ी वई आहे? क़ुर्बान साहब आवाज़ अचे पियो? असेंबली जे इजलास खां पोइ मुखालिफ़नि जो गॾियल इजलास थियो। उन खां पोइ प्रेस कॉन्फ्रेंस थी। अपोजिशन लीडर शहबाज शरीफ, पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं अमीर हैदर होती ऐं ॿियनि अॻवाननि प्रेस कॉन्फ्रेंस में शिरकत कई आहे। उन प्रेस कॉन्फ्रेंस में अपोजिशन स्पीकर खे ख़बरदार कयो आहे त जेकॾहिं हुन अदम इतमाद जे हवाले सां जेका कानूनी घुरिजूं पूरी न कयूं ऐं कानून ते अमल दरामद न कई त उन ख़िलाफ़ आइनी ऐं कानूनी रस्तो अख़्तियार कयो वेंदो। उन्हनि जो इहो चवणु हो त जेको अॼु इजलास थियो उन में जेका एमएनए जी फातिहा खां पोइ अपोजिशन लीडर शहबाज शरीफ ॻाल्हाइण जे लाइ माइक घुरियो, पर स्पीकर हिकु बि न ॿुधी ऐं ऐवान जो इजलास सूमर ताईं मुलतवी कयो। ईअं उन्हनि जो चवणु हो अपोजिशन अॻवाननि जो त सूमर ताईं असां ॾिसंदासीं ऐं सूमर ते अदम इतमाद जे हवाले सां हर सूरत में कानून आइन ते अमल दरामद थियणु घुरिजे ऐं जेकॾहिं इहो न कयो वियो त असां आइनी ऐं कानूनी रस्तो अख़्तियार कंदासीं। इमरान ख़ान खे हर सूरत में वञिणो पवंदो ऐं इन जे लाइ असां स्पीकर खे कोई बि फरार जो दग न ॾींदासीं। जी ठीकु आहे क़ुर्बान, वॾी महिरबानी अव्हां जी तफ़सील खां करण लाइ।